माथेलो में सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध जा ॿेट ऐं सिंध जी ज़मीन जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। हितां जे शहरनि तोड़े सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं तंज़ीमनि पारां हिकु शानदार रैली कढी वई आहे। रैली में शरीक पक्का पोढ़ा नौजवान ऐं ॿियनि क़ौमी गीतनि ते रक़्स करे ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। संदन चवणु आहे त सिंध टीवी नेटवर्क जे हिन सॾ खे आजियां कयूं था। पहिरीं सिंध टीवी नेटवर्क जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिन भेरे जेको सक़ाफ़त जो ॾियारो आहे सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत करे मल्हायो आहे। छो त सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जो नाजाइज़ कब्ज़ो थी रहियो आहे। अॼु सॼी सिंध वफ़ाक़ खे ॿुधाए रही आहे त सिंध जा ॿेट जेके आहिनि उहे सिंध 6 डिसंबर ते सिंध टीवी न्यूज़ पारां सिंध टीवी पारां मल्हायो पियो वञे। सच पुॼो ते ईद जो ॾियारो आहे। इन ॾींहुं जो हर साल हर नंढे वॾे पोड़े पठे खे इंतज़ारु हूंदो आहे त असां पंहिंजी सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ टोपी अजरक पाए करे इन प्रोग्राम में शमूल थियूं त सॼी दुनिया ॾिसे त सिंध जा माण्हू बाशऊर आहिनि। सिंध जा माण्हू सक़ाफ़ती ॾींहुं आहे, असांजो ईद जो ॾींहुं आहे ऐं असां अॼु इहो ईद जो ॾींहुं सिंध टीवी सां गॾिजी मल्हायूं था ऐं उन प्लेटफॉर्म ते त सिंध जा जेके ॿेट आहिनि उहे ईद के तौर पे असां मल्हाए रहिया आहियूं। सिंध सभु सिंधी गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला ही असांजी वीचार ॿुधा। संदन चवणु आहे त असीं हीअ जेको ॾिहाड़ो आहे ईद जीअं मल्हाए रहिया आहियूं ऐं हुननि जो चवणु आहे त अहिड़ा मेड़ा मचंदा रहनि सदाईं। कैमरामैन रशीद सां गॾु अशरफ बुखारी।